असां इन असलम लुंड जो ॾोह कहिड़ो कयो आहे। मुंहिंजो 1 साल पहिरियां सॼो मुंहिंजो घर सर बने, मुंहिंजूं फ्रिजूं एसियूं टीवियूं सॼो मुंहिंजे बच्चनि जो घर बने हलियो वियो। या राति जो बि मां ॾियां थी मतां मुंहिंजे मथां को हमिलो कनि या मतां मूंखे हिरास था कनि। हींअर असां ख़वातीन जूं वीडियो पिया था रखनि। हिन जी घरवारी जेका आहे ज़ाहिदा लुंड, उहा असांजूं वीडियोस रखे थी 10-15 मिंट उहे असांजूं वीडियोस रखे वरी डिलीट थी करे वञे, वरी असांजूं वीडियोस रखी वरी डिलीट थी करे वञे। ही किथां जो इंसाफ़ आहे? घर में घिड़ी असांखे मारे वेंदो आहे, घर में घिड़ी असांजे बच्चनि ते हथु खणंदो आहे, असां ते हथु खणंदो आहे। असलम लुंड पीसी पुलिस वारो असां सां ज़ुल्म करे रहियो आहे। राह गुनाह जॾहिं बि ईंदो अथसि असां सां विड़ी वेंदो आहे। ते मुंहिंजे घर वारे सां 1 हफ़्तो पहिरियां विड़ी, वरी पाण ई वञी एनसियूं कटराए हुनजे मथां FIR करायूं त। दादू मां अज़ीज़ अहमद मलिक जी रिपोर्ट मूजिब दादू शहर जे मज़दूराबाद मोहल्ले रवासण औरत सुमल ज़ाल इनायत लुंड पंहिंजे मासूम ॿारनि सां गॾु दादू प्रेस क्लब पहुची साफ़िन आॾो द्रोईंदे प्रेस कॉन्फ्रेंस कई। हुन इल्ज़ाम हयो त संदसि धीअर पुलिस अमलदार असलम लुंड ऐं संदसि पुटनि अरसलान ऐं फराज़ शिराज लुंड संदसि जीअण झंझाल करे छॾियो आहे। हुन चयो त जवाबदार हर रोज़ घर ते काह करे हमिलो कनि था ऐं कूड़ा केस दाख़िल कराए खेनि मौतमार जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। कुझु ॾींहं अॻु असलम लुंड पंहिंजे भाउ संजर ख़ान उर्फ पप्पू लुंड जी दुकान ते झेड़ो कयो ऐं जॾहिं थाणे ते NC दाख़िल कराइण वियो त संदसि मुड़ुसु इनायत अली लुंड, भाइटे हुसैन लुंड ऐं मोहम्मद आकिब लुंड मथां कूड़ो केस दाख़िल कराए वियो। हुन ॿुधायो त 1 साल अॻु जॾहिं हू मामे जी शादी में वियल हुई त पोयां असलम लुंड ऐं संदसि पुटनि घर में दाख़िल थी सामान भञ टाह कई ऐं खेनि तशदुद कयो। संदसि चवणु हो त केतिरनि ई सालनि खां भाॼाइनि ते तशदुद कयो पियो वञे, जंहिं सबबु ज़िंदगी ज़हर बणिजी वई आहे। हुन वक़्तु संदसि ज़िंदगी ऐं संदसि मुड़ुसु इनायत संदसि घर जो वाहिद कमाइण वारो फर्द कूड़ो केस में जेल में आहे। सूमल लुंड सिंध पुलिस जे IG सिंध DIG हैदराबाद ऐं SSP दादू खां मुतालबो कयो त फौरी तौर ते असलम लुंड ऐं संदसि पुटनि अरसलान फराज़ ऐं शिराज लुंड खे गिरफ़्तार करे खेनि तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे ऐं संदसि मुड़ुसु इनायत अली लुंड मथां दाख़िल कयल कूड़ो केस ख़तमु करे इंसाफ़ फराहम कयो वञे।